लाहौर वाक़े में वकीलन पारां PIC अस्पताल ते हमले ख़िलाफ़ पाकिस्तान पैरामेडिकल घारे ऐं मेहड़ पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घारे में एहतजाजी मुज़ाहिरो पाकिस्तान पैरामेडिकल जे सदर सरफराज शुमरे डॉक्टर निज़ामुद्दीन ख़ासकली जी अॻवानी में कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त लाहौर में वकीलनि पारां डॉक्टरनि ऐं स्टाफ ते तशद्दुद ऐं दहशतगर्दी जी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। जो जेको आहे तशद्दुद थियो आहे पंहिंजो लाहौर में जेको दिलि जे अस्पताल में असां उन्हनि जी शदीद डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं ॿुधाइण था चाहियूं उन हुकूमत खे त असांजो जेको स्टाफ जेको अमलो कमु करे पियो उनजे मथां इहे जेको लाक़ानूनियत बंदि कई वञे। पेशेंटनि खे मारियो वियो आहे उते जेको आहे मोबाइलूं साड़ियूं वयूं ऐं हिकिड़ी खुलेआम दहशतगर्दी कई वई आहे। असां डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ उन्हनि जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं। उन्हनि आला अख़्तियारनि खां घुर कई त जल्द खां जल्द वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। मेहड़ में पिणु डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले पारां डॉक्टर इमामुद्दीन खुसी ऐं नियाज़ अहमद ॾेपर जी अॻवानी में OPD जो बाइकाट करे अस्पताल जे मुख्य गेट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk